बदी में बल आहे। मां इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ंदो आहियां। मां स्कूल जे वेकेशन में सिंधी सिखी आहे। जेकॾहिं मां सिंधी लिखण पढ़ण सिखी सघां थो त तव्हां बि सिंधी सिखी सघो था। असांजी ॿोली ही असांजो बल आहे। त दोस्तो अचो असां सभी सिंधी सिखूं ऐं पंहिंजो बल वधायूं।